हिते असां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। दादू JUI जे जलसे दौरान राशिद महमूद सुमरो खां सवाल पुछण ते पुलिस एहलकार खे गिरफ़्तार करे क्वार्टर घाट कयो वियो आहे। सिविल ड्रेस पहिरियल पुलिस एहलकार मंजूर पंवर मौलाना राशिद महमूद सुमरो खां सवाल कयो हो त छा तव्हां ईंदड़ इलेक्शन में वरी PP सां इतिहाद त न कंदव। राशिद महमूद सुमरो जे चवण ते संदसि सिक्योरिटी एहलकारनि ऐं कारकुननि एहलकार खे पकड़े साम्हूं पट ते विहारे छॾियो। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया दादू मां, जिते JUI जे जलसे दौरान राशिद महमूद सुमरो खां सवाल पुछण ते पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कयो वियो, क्वार्टर गार्ड कयो वियो। सिविल ड्रेस पहिरियल पुलिस एहलकार मंजूर पंवर मौलाना राशिद महमूद सुमरो खां सवाल कयो हो त छा तव्हां ईंदड़ इलेक्शन में वरी PP सां इतिहाद त न कंदव। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। JUI जे जलसे दौरान राशिद महमूद सुमरो खां सवाल पुछण ते पुलिस एहलकार गिरफ़्तार क्वार्टर गार्ड कयो वियो आहे। सिविल ड्रेस पहिरियल पुलिस एहलकार मंजूर पंवर मौलाना राशिद महमूद सुमरो खां सवाल कयो हो त छा तव्हां ईंदड़ इलेक्शन में वरी PP सां इतिहाद त न कंदव। राशिद महमूद सुमरे जे चवण ते संदसि सिक्योरिटी एहलकारनि ऐं कारकुननि एहलकार खे पकड़े साम्हूं पट ते विहारे छॾियो। ठीकु, इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे दादू मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर दानिश खुश। जी दानिश, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जमायत उलमा इस्लाम सिंध तरफां टेड़ी बाईपास का निकतल सिंध अमन मार्च रात दादू पहुतो, जिते स्टेशन रोड से अलामा राशिद खालिद मोहम्मद सुमरो जलसे के खिताब कयो। उन दौरान पुलिस एहलकार है मंजूर पंवर उन पारां खेस का सवाल किया वियो त अवां पीपल्स पार्टी आहे इत्तेहादी आहियो ऐं अॼु पीपल्स पार्टी के खिलाफ़ जेको आहे सिंध अमन मार्च कढियो आहे, जंहिंते मौलवी साहब जेको आहे राशिद मोहम्मद सुमरो पुलिस एहलकार के पंज रज़ाकारनि ऐं एहलकारनि खां पकड़ाए जेको आहे स्टेज ते हेठि विहारे ऐं सवाल करण ते खेसि खे जवाबु ॾिनो ऐं जवाबु ॾींदे चयो त आउं जेको आहे सम्झां थो त तोखे कंहिं मोकिलियो आहे ऐं तव्हांखे पैसा ॾेई मुंहिंजो जलसो ख़राबु करण जे लाइ मोकिलियो वियो आहे। जंहिं बाद जेको आहे कारकुननि पारां इहो हलो हलामो कयो वियो ऐं मौलाना राशिद मोहम्मद सुमरो पारां जेको आहे DSP खे घुराए पुलिस एहलकार खे हिरासत में वठायो वियो ऐं उन बाद जेको आहे मौलाना राशिद मोहम्मद सुमरो चयो त आउं सिंध जे लाइ निकितो आहियां ऐं जेके भोतार ऐं वॾेरा आहिनि उन्हनि जेको आहे सिंध खे खाई तबाह कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके मूंखे हिन वक़्त ताईं जेको आहे नवां MPA बणायो आहे, न ई का यूनियन काउंसिल ॾिनी आहे। तव्हां जेको आहे मूंखां सवाल करण जो हक़ नथा रखो, सिंध खे लुटियो तव्हां आहे, ग़रीबनि जा हक़नि ते धाड़ा बि तव्हां आया आहिनि ऐं सवाल मूंखां पिया कयो। जंहिं बाद एहलकार आहे मंजूर पंवर उनखे जेको आहे पुलिस कस्टडी कयो वियो ऐं SSP दादू पारां खेसि खे क्वार्टर गार्ड कयो आहे, जेको हिन वक़्त ताईं क्वार्टर गार्ड आहे। ऐं मौलाना राशिद मोहम्मद सुमरो पारां चयो वियो त SSP ऐं DIG ऐं IG सां ॻाल्हि ॿोल करे संदसि मथां केस दाख़िल करायो वेंदो। जॾहिं इहो साॻियो ई जेको पुलिस एहलकार आहे मंजूर पंवर उहो अॻु बि जेल भोगे चुको आहे ऐं उन मक़सद सां जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन पंहिंजे खाते जे अमलदारनि SSP ऐं DSP जे ख़िलाफ़ पिणु जेको आहे मुज़ाहिरा कया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी दानिश अपडेट करण लाइ।